अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। कुरान मजीद फुरकान हमीद में अल्लाह पाक फरमायो मुझा महबूब याद फरमा वो जलसो ही भी जलसो अदा से आप आवेदाना दवार तंजीम अंजुमन बनाए पंहिंजे पस करदाई में मीलाद जे जलसन की बहार आने छो। सुभान अल्लाह। मुझा महबूब याद फरमा ओ जलसो जेको मां रब्बा दे मीलाद में मलायो। मालूम जो सुबह अग में मीलाद मुस्तफा जो प्रोग्राम रब करीम मलायो। उन जलसे में बुधन वारा सूरा कोन हा पंवर कोन हा जिन्न मलाइका आम इंसान कोन हा। उन मीलाद वारे जलसे में साईं जो मीलाद शरीफ बुधन जे ला 1.25 लख नबी वेठा। 1.25 लख पैगंबर वेठा। बानी महफिल अल्लाह पाक जी जात हुई सिदारत रहमतुल लिल आलमीन जी हुई। बुधन वारा सामईन किराम खुदा जा 1.25 लख नबी सगोरा। जलसे जो मौजू मीलाद मुस्तफा जिक्र मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तों मालूम जो जिक्र मुस्तफा मीलाद मुस्तफा जो जलसो करण रब करीम की सुन्नत। सुभान अल्लाह। उनमें अची बीहण जिक्र मुस्तफा जो ॿुधण खुदा जे पैगंबर जी सुन्नत। सुभान अल्लाह। रब करीम बुनियाद रखियो ऐं नबियन खां वाइदो वरितो त हीअं जीअं मूं अॼु जलसो कयो आहे इहे जेसि ताईं दुनिया में अवां हुजो इहे ई जलसा कयो। अवां जे जलसन में जेके ॿुधण वारा हुजनि उन्हनि खां वरी अवां वाइदो वठिजो त असां नबी हुजूं या न हुजूं अवां इहो सिलसिलो जारी रखिजो। ॻोठ में शहर में खिचर में आमिना जे लाल जो मीलाद हलाईंदा। सुभान अल्लाह। हाणे कुछ अरसे खां मीलाद ते हेरन शामियानन ते बच्चन ते कुछ माण्हुनि खे एतिराज़ उहे चवनि था त साईं करीमन जो जहिड़े नमूने अवां मीलाद मल्हायो था इहो किथां सां इएं त कई दौर में कोन। हज़रत अबू बकर खां वधीक अवां आशिक़ आहियो, हज़रत उमर खां वधीक आहियो, उस्मान गनी खां वधीक आहियो, मौला हैदर खां वधीक आहियो। ही तरीक़ो अवां किथां वरितो?
घणे क़दरियो एतिराज़ थींदो आहे अव्हांखे हुन जो जवाबु ॿुधाईंदो वञां। तव्हांजो ॾर की ओबारे में सुभाणे तोखे को रोड रस्ते सां रोके इहो सवाल न करे। असां सुन्नत जमात जो मौक़िफ़ छा आहे? असां चवंदा त वाकई हीअं असहाबनि सगोरनि कोन मल्हायो। असीं मञूं था सहाबा किराम मीलाद मल्हायो वो सादगी सां। मीलाद शरीफ से हाफिज़ जावेद जो लफ्ज़ कुछ अरसे खां साबित अगे चवंदा हुआ उर्स यारी शरीफ उर्स। अञा बि असांजे क़ौमनि में अबा उर्स सूमरो, उर्स पंवर, उर्स ख़ास कली यानी उर्स सां असांजे सिंध जे माण्हुनि खे एॾी मोहबत हुई पंहिंजे बच्चनि जा नाला बि मीलाद सां माना उर्स करे। अॼु इहो ॿुधो हाणे अवां पंवर बिरादरी जो वॾो आलिम अजब मखदूमुल मखादिम सही मखदूम मोहम्मद हाशिम छटवी रवी पाण ज़ात जा एॾो वॾो आलिम जो पंहिंजे मुर्शिद खे साईं अब्दुल कासिम नक्शबंदी खे वज़ू पे करायो सैयद हाशिम। जॾहिं वज़ूअ में साईं मुर्शिद अब्दुल कासिम हथ धोता त साईं हथ ते पानी हीअं अब्दुल कासिम साईं मखदूम मोहम्मद हाशिम पानी रोके छॾियो। साईं अब्दुल कासिम फरमायो छो? साईं मोहम्मद हाशिम अर्ज़ कयो मुंहिंजो मुर्शिद पर हीअं हथ धोइण सुन्नत जे ख़िलाफ़। सुन्नत तरीक़ो आहे हथ ते हीअं पाणी अहिड़े नमूने सां। साईं अब्दुल कासिम फरमाया मूं मदीने वाले साईं खे हीअं वज़ू कंदे ॾिठो आहे। मखदूम साहब फरमायो ओ महबूबन जो ख़ासो हूंदो पर वज़ू जो सुन्नत तरीक़ो ही आहे। हाणे वज़ू में ॻाल्हि ॿोल हले पई अहिड़ा आशिका साईं अब्दुल कासिम खे पूरे मदीने वाले साईं सां मिलिया। अर्ज़ कयूं अल्लाह जा महबूब सां पाणी हथनि ते हीअं हारींदे वज़ू कंदे अवां खे ॾिठो आहे। मोहम्मद हाशिम ठतवी थो चवे त तरीक़ो सुन्नत वारो हीअं हथ धोइण आहे। तव्हां छा था फरमायो? महबूबन फरमायो अब्दुल कासिम बेशक तो मूंखे वज़ू कंदे हीअं ॾिठो आहे पर सुन्नत तरीक़ो ईअं जीअं मोहम्मद हाशिम पियो चवे। बयाज़े हाशिमी में लिखे थो त कई ठटे जे बुज़ुर्ग ख्वाब ॾिठो पर बुज़ुर्ग कोन इहो ख्वाब साईं पाण ॾिठो लिक कयो। साईं फरमाए थो मीलाद वारो महीनो उर्स पाक वारो महीनो
12 रबीउल अव्वल जी रात हुई मुझा प्यारा हाने त मीलाद आमन पर अगे मानू 12 रबीउल अव्वल जो उर्स कंदा उर्स जे दी असां अगाए फिलाने जे घर चांवर आया ये सवियूं आयूं आहिनि सूजी आई आहे ये फलानी शइ आई आहे हलवो आयो आहे फलाने महबूबल करीमन जो उर्स मुबारक कयो आहे अगे ईअं हूंदो हो साईं मोहम्मद हाशिम ठटवी थो लिखे त असांजे शहर में इहा सीज़न हुई मीलाद जी घरां घरां मानियूं पयूं अचनि शयूं पयूं अचनि उन रात मां हसनैन करीमैन जे नाने खे ख्वाब में ॾिठो ऐं मौक़ियो पाए अर्ज़ कयो साईं रबीउल अव्वल जो महीनो आहे अॼु ख़ासि 12 रबीउल अव्वल जी रात आहे असांजे लाड़ में सिंध में आशिक जो उर्स कंदा आहिनि मीलाद कंदा आहिनि छा तव्हां इन में राज़ी आहियो या न साईं करीमन फरमायो मोहम्मद हाशिम जेके असां मां ख़ुशि आहिनि असां उन्हनि मां ख़ुशि सुभान अल्लाह जेके असां सां मोहब्बत कनि असां उन्हनि सां मोहब्बत प्यारा मुसलमान भाइरो मालूम थियो त उर्स मल्हाइण वारनि सां आमिना जो लाल ख़ुश आहे वो लोग खुदा शाहिद किस्मत के सिकंदर हैं वो लोग खुदा शाहिद किस्मत के सिकंदर हैं जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं महबूब की महफिल को महबूब सजाते हैं आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवंदा त मोहम्मद हाशिम इलाही ॾींहं पोइ आयो असां सवाल कयो असां ॿुधो रवायो हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा पंहिंजे घर में साईं करीमन जो मीलाद रखियो उर्स मुबारक मल्हायो हदीस पाक में अचे थो मीलाद जो जलसो हले पियो कुछ लंगर पानी जो इंतजाम भी हुयो मदीने वारा साईं अब्दुल्ला बिन अब्बास जे घर वटां गुज़रिया
जॾहिं गुज़रिया साईं करीमनि जे कननि पाकनि ते आवाज़ पियो साईं भीजी विया साईं अब्दुल्ला जे घर ॾे आया दरवाज़े ते आया अब्दुल्ला बिन अब्बास ख़ामोश थी वियो साईं फरमायो अब्दुल्ला हे माण्हू तो घुराया आहिनि हे ॿाहिरि धूं पियो हले पत्थर ॾायो आहे अॼु तुंहिंजे घर में छा आहे साईं अब्दुल्ला बिन अब्बास अर्ज़ु कयो मती एॾा मीर असां तुंहिंजो मीलाद मल्हायो आहे तुंहिंजी ख़ुशी मल्हाई आहे असां ते रब अहसान कयो आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला तो जहिड़ो रसूल मोकिले रब थोरो कयो आहे रब जो फरमाए वअम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस अवां ते जॾहिं मां रब जो थोरो थिए अवां जे मथां को बि इनाम थिए उनजी ख़ुशी मल्हायो उनजो ज़िक्र कयो सोना सारियूं नेमतूं हिकिड़े पासे तो मिठे मुस्तफ़ा जो मिलण हिकिड़े पासे